मुनासिबत सां Happy birthday, birthday, Diwali birthday. फरमायो आहे ॾीए जे बारे में। इहा तुंहिंजी ॾात साईं ॾिनो थी सोझरो, इहा तुंहिंजी ॾात साईं ॾिनो थी सोझरो, तेल बि तुंहिंजे पेट में वट बि तुंहिंजे वात, तूं ॿर पियो सारी राति मां मुंहुं ॾिसां महबूबन। सर बुनियादी तौर ते अॼु हिंदू कम्युनिटी जे लाइ हिकिड़ो इंतहाई शुभ ॾिणु आहे, ख़ुशीअ जो अहसासु आणींदड़ ॾींहुं आहे। उन ॾींहं जे मुनासिबत सां असां हिते शिकारपुर में माज़ीअ में विरहाङे खां अॻु में जन हिंदू सेठियुनि ऐं मुख़ैर माण्हुनि अवामी भलाईअ लाइ इदारा जोड़िया, सिहत जा जोड़िया, तालीम जा जोड़िया, सबीलूं क़ाइमु कयूं, तफ़रीह जा जेके इदारा जोड़िया या मक़ाम ठाहिया। उन्हनि सभिनी जॻहियुनि ते वञी करे उन्हनि खे यादि करे ॾीया ॿारे गुलनि जूं पंखड़ियूं जेको आहे सो निछावर करे बुनियादी तौर ते हिन दौर जे ज़मीर ऐं शऊर खे जाॻाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं। इहा जुस्तजू कयूं पिया त जीअं माज़ी में हुननि माण्हुनि अवाम जे लाइ सुख चैन जो सोचियो ऐं अवाम खे फ़ाइदे जे लाइ ॾींहुं राति लोचो, उन्हनि महिनत मज़दूरी कई, पोलियो कयो, पंहिंजो ज़हन हलायो, जेके बि अलाह ताला हुनखे सलाहियतूं ॾिनियूं हुयूं उहे कतब आणे करे हुननि जेका उपत कई, उन उपत मां हुननि हिकिड़ो ठीकु ठाकु हिसो ख़ैर ऐं भलाईअ जे लाइ अर्पियो। त अॼु असांजे ख़ुशियुनि भरियो ॾींहुं आहे दीपावली, जंहिंखे असां चवंदा आहियूं ॾींहंनि वारी राति, रोशनी करण जी राति। अॼु जे असांजे जेको असांजो राजा रामचंद्र हुयो, पंहिंजी मंज़िल माणे हक़ ऐं सच जी जीत करे जॾहिं वापसि असांजे अयोध्या पहुतो आहे, उन ख़ुशीअ में ॾीया ॿारे, काना ॿारे असां रोशनी कई आहे। पर रोशनी सां गॾु असांखे इहो बि करिणो आहे त इहा रोशनी, इहा जोति असांखे पंहिंजे मन में बि जॻाइणी आहे। साईं अॼु असांजी दिवाली आहे ऐं दिवालीअ ते ख़ुशियुनि जो त्योहार आहे। इहो ख़ुशियुनि जो त्योहार अॼु खां न पर 5000 साल अॻु खां मल्हायो पियो वञे। जॾहिं असांजो भॻवानु रामचंद्र रावण खे शिकस्त ॾेई करे पंहिंजे अयोध्या नगरीअ में आयो हुयो, त उते माण्हुनि उन्हनि जो वेलकम जेको आहे सो ॾीया ॿारे ऐं काना ॿारे कयो हुयो। पर असुलु आहे त इन करे वेलकम कयो वियो जो सच जी जीत थी ऐं कूड़ जी हार थी हुई। दीपावलीअ जो ॾिणु आहे, इहो ख़ुशीअ जो ॾिणु आहे। ऐं जीअं दोस्तनि ॿुधायो त सोभ सदाईं सच जी थींदी आहे, ऐं पर सच खे तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, ऐं तकलीफ़ूं जॾहिं पार करे हू सोभ माणींदो आहे त पोइ हुनखे सुरूर ईंदो आहे, ऐं उन मां वरी माण्हू सिखंदा आहिनि। हिन दुनिया में बि असांखे सच जे ख़ातिर सभु कुझु करणु खपे। हीअ अॼु जेका हीअ ॾीया ॿरी रहिया आहिनि, इहो सोझरो आहे, इहो सोझरो सच जो सोझरो आहे ऐं सोभ जो सोझरो आहे। Happy birthday, Diwali birthday, happy Diwali birthday. मैसेज आहे उहो असां पंहिंजे हिंदू ब्रदर्स सां आहियूं ऐं रिलीजियस हार्मनी खे प्रमोट था कयूं, छाकाणि जो शिकारपुर में इहा तमामु घणी ओल्ड ट्रेडिशन आहे त हिंदू भाउरनि सां मुस्लमान गॾिजी जेको आहे ऐं जेके बि सेलिब्रेशन मल्हाईंदा हुआ। ऐं वॾी ॻाल्हि तो मां तव्हांखे ॿुधायां त प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान बि पंहिंजे हाउस में सेलिब्रेशन मल्हायूं आहिनि। त इन में हिकिड़ी पॉज़िटिविटी वेंदी शिकारपुर खे त वी आर विद अवर हिंदू ब्रदर्स, ऐं हिकिड़ो रिलीजियस हार्मनी आहे त ॿियनि खे बि रहण जो आज़ादीअ सां हर माण्हूअ खे बुनियादी हक़ आहे त हू जेकी बि सेलिब्रेशन करे। इन जे करे असां पंहिंजे हिंदू भाउरनि सां गॾु आहियूं ऐं इहो हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज ॾियणु चाहियूं था सॼी सिंध खे त सिंध में हमेशह रिलीजियस जेको आहे हार्मनी खे प्रमोट कयो वियो आहे। महिरबानी। पहिरियों त हिंदू बिरादरी खे असांजे तरफ़ां लख लख दिवाली जूं वाधायूं। सेकेंडली असां हिते जेको अॼु गॾु थियूं हिन जो मक़सदु इहो आहे त जेका मज़हबी आहंगी हम आहंगी आहे उनखे असां प्रमोट कयूं, ऐं इन जे करे ई असां पंहिंजे हिंदू भाउरनि सां हिते गॾु थिया आहियूं त जेके उन्हनि जो त्योहार आहे उनखे बि एक्नॉलेज कयूं। ऐं उन्हनि जे असांजी छो त हिकिड़ी सिंध जी पूरी हिकिड़ी सकाफ़त रही आहे ऐं हिते असांजो तमामु घणी हिकिड़ी आबादी रही आहे जेका आज़ादीअ खां पोइ इंडिया हलिया विया, ऐं काफ़ी हिन वक़्तु बि आहिनि जेके असां सां भाउरनि वांगुरु
दीवान ब्रादर्स असांजा रहनि था त जिन अॼु के हवाले सां हूअं त मां हर साल माना पाण अकेले सिट कंदो आहियां, पर हिन दफ़े मूंखे ॾाढी ख़ुशी जो मां दोस्तनि खे चयुमि त बाबा अचो त गॾु कयूं, सभु ई निकितूं। ऐं अॼु जो इहो आहे त जेसीं असां में पाण में ॿधी न आहे, सचाई न आहे, तेसीं असां मंज़िल नथा वठी सघूं, सम्झो नी। ऐं असां इहो ई चाहियूं था त जेतिरो पाण में गॾु गुज़ारींदासीं, ॿधी में गुज़ारींदासीं, ओतिरी असांजी फतेह थींदी। महिरबानी। Yo no te diré, yo no ando acá.